गज़ा में जंगबंदी मुमकिन आहे पर हमास इसराइली यरगमालन खे आज़ाद करण नथी चाहे। हमास खे मुंहुं ॾियणु ॾुखियो आहे। पाक भारत जंग बि मुंहुं रोकराई। आउं कोशिश न करियां हां त दुनिया में 6 जंगियूं लॻी चुकियूं हुजनि हां। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जूं स्कॉटलैंड में बरतानवी वज़ीर आज़म सर कियर स्टारमर सां गॾु मीडिया सां ॻाल्हियूं। डोनाल्ड ट्रंप चयो त गज़ा जूं हालतूं केतिरनि ई ॾहाकनि खां ख़राब आहिनि। गज़ा जे माण्हुनि खे इंसानी बुनियादुनि ते मदद करे रहिया आहियूं। गज़ा में जंगबंदी मुमकिन आहे। इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू सां बि मुख़्तलिफ़ मंसूबनि ते ॻाल्हि ॿोल कई आहे। बरतानवी वज़ीर आज़म सर कियर स्टारमर चयो त असां ॿई ॼाणूं था त गज़ा में जंगबंदी ताईं पहुचणो पवंदो। गज़ा में इमदादी सामान पहुचाइण ऐं विरासत जी ज़िम्मेवारी इसराइल ते लागू थिए थी। उमीद करियूं था त गज़ा में ज़रूरतमंदनि ताईं ख़ुराक पहुची वेंदी। ऑपरेशन सिंदूर जी नाकामी खां पोइ भारत जो नओं फ़ौजी मंसूबो ऑपरेशन महादेव बि बेनकाब। ॿीहर जाली मुक़ाबला शुरू। सिक्योरिटी ज़रियनि मूजिबि ऑपरेशन महादेव जे नाले ते गैर क़ानूनी ऐं जबरी हिरासत में रखियल मासूम पाकिस्तानियुनि खे फेक इनकाउंटर्स में शहीद करणु शुरू करे छडि॒यो। ज़रियनि मूजिबि ऑपरेशन महादेव जो मक़सद वालारिल कश्मीर में आज़ादी जी तहरीक खे दॿाइण ऐं मुल्क अंदरि किरंदड़ साख बहाल करण जी कोशिश आहे। पहलगाम फॉल्स फ्लैग ऑपरेशन जे फौरी बाद बि भारतीय फौज फेक इनकाउंटर्स शुरू कया हुआ। भारतीय फौज आज़ाद जम्मू कश्मीर जे 2 शहरनि मोहम्मद फारूक ऐं मोहम्मद दीन खे बि ग़लतीअ सां सरहद पार करण ते फेक इनकाउंटर में शहीद कयो हो। पहलगाम हमले जा दहशतगर्द पाकिस्तानी न पर भारतीय हुआ। भारत जे अॻूणे घरू वज़ीर चिदम्बरम जो इंकशाफ। भारतीय मीडिया खे ॾिनल इंटरव्यू में चिदम्बरम चयो त पहलगाम वाक़े में पाकिस्तान जे मुलविस हुअण जूं के बि साबितियूं मौजूद नाहिनि। दहशतगर्द भारतीय शहरी हुआ जिन तरबियत बि हिते ई वरिती। जेकॾहिं हमलो कंदड़ पाकिस्तान मां आया हुआ त मोदी सरकार अञा ताईं को बि सबूत साम्हूं छो न आंदो आहे। बिना कंहिं सबूत जे छो पियो चयो वञे त दहशतगर्द पाकिस्तान मां आया हुआ। वज़ीर आज़म जी सदारत हेठि कैशलेस ऐं डिजिटल इकनॉमिक बाबति इजलास। शहबाज शरीफ पारां मईशियत जी डिजिटाइज़ेशन बाबति सूबनि सां राब्ता करण जी हिदायत। वज़ीर आज़म चयो त मईशियत खे डिजिटाइज़ करे शफ़ाफ़ियत खे यकीनी बणाए सघिजे थो। हुकूमती इदारा हिन मामले ते सूबनि सां ॻाल्हि ॿोल वारो अमल तेज़ कनि। नव मई केस में सज़ा आयल पीटीआई जा 3 पार्लियामेंटेरियंस नाअहल करार। इलेक्शन कमीशन पीटीआई सेनेटर एजाज चौधरी, एमएनए मोहम्मद अहमद चट्ठा ऐं पंजाब असेंबली जे अपोज़िशन लीडर अहमद ख़ान बुछड़ जी नाअहलीअ जो नोटिफिकेशन जारी करे छडि॒यो। नोटिफिकेशन मूजिबि दहशतगर्दी तोड़ अदालत सेनेटर एजाज चौधरी, मोहम्मद अहमद चट्ठा ऐं अहमद ख़ान बुछड़ खे ॾोही करार ॾींदे 10 साल क़ैद जी सज़ा ॿुधाई आहे। एजाज चौधरी आर्टिकल 63(1)H तहत सेनेट जो मेंबर रहण जे अहल नाहे। एमएनए मोहम्मद अहमद चट्ठा ऐं एमपीए अहमद ख़ान बुछड़ बि 10 साल क़ैद जी सज़ा अचण बाद अहल नाहिन रहिया। मोहम्मद अहमद चट्ठा एनए 66 वज़ीराबाद ऐं अहमद ख़ान बुछड़ पीपी 87 मियांवाली मां चूंडिया विया हुआ। पंजाब असेंबली जे इजलास में मुखालिफ़ धुर जे मेंबर हुकूमती मेंबर खे चमाट वहाई कढी। पंजाब असेंबली जे इजलास में हुकूमती धुर जो एमपीए हसान रियाज़ ऐं अपोज़िशन जो ख़ालिद निसार हथे पइजी विया। मुखालिफ़ ख़ालिद निसार डोगर हुकूमती एमपीए हसान रियाज़ ते हमलो करे खेसि चमाट हईं। ॿई मेंबर 15 सेशन लाइ मुअतल। बानी पीटीआई सियासी न पर सज़ा याफ़्ता कैदी आहे। मथस चोरीअ जो केस आहे।
पीटीआई कारकुन ऐं अॻवान बानी जी आज़ादीअ जो मुतालबो करण बदिरां चोर जी गिचीअ में हथ विझनि। वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल जो कराची प्रेस क्लब में तक़रीब खे ख़िताब। एहसन इक़बाल चयो त सखर हैदराबाद मोटरवे 2022 में ठही वञणु घुर्जे हा। पीटीआई जी हुकूमत सबबि ठही न सघियो। असां वफ़ाक़ी बजट में सखर हैदराबाद मोटरवे मंसूबो शामिल कयो आहे। 3 सालनि अंदरि मुकमल कयो वेंदो। पीटीआई सां तालुक ॾोह बणिजी वियो आहे। माण्हुनि खे कूड़ा केस मढ़े सज़ाऊं ॾिनियूं पयूं वञनि। पीटीआई अॻवान सलमान राजा चयो आहे त जेके माण्हू पीटीआई खे छॾे विया ऐं प्रेस कॉन्फ्रेंस कई उहे सभु पाक ऐं साफ़ थी विया। उन्हनि ख़िलाफ़ केस बि ख़तम थी विया। जेके जमहूरियत ऐं पार्टी सां गॾु बीही रहिया उन्हनि खे सज़ाऊं ॾिनियूं पयूं वञनि। सिंध हाई कोर्ट जो कराची जी ज़ुबून इमारतुनि जी ॿीहर इंस्पेक्शन न करण ते कावड़ जो इज़हार। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जी टेक्निकल कमेटी जी रिपोर्ट बि रद्द। अदालत समूरनि ज़ुबून इमारतुनि जी ॿीहर इंस्पेक्शन करे रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। शहर में ज़ुबून हाल इमारतूं सील करण ख़िलाफ़ दरख़्वास्त ॿुधणी। ज़ुबून हाल इमारतुनि जी ॿीहर इंस्पेक्शन न थियण ते अदालत कावड़ जो इज़हार कंदे चयो त 3 साल इंस्पेक्शन कई वई, नोटिस हाणे ॾिनो वियो आहे। कंहिं बिल्डर जी ख़्वाहिश ते इमारत सील या ज़ुबून हाल करार ॾिनी वई आहे त एसपीसीए ऑफिसर्स ख़िलाफ़ क्रिमिनल कार्रवाई कई वञे। एसपीसीए जे वकील ॿुधायो त अदालती हुकमनि मुताबिक़ इमारत जी ॿीहर इंस्पेक्शन करे इमारत खे ख़तरनाक करार ॾिनो वियो आहे। जस्टिस हसन अकबर पुछाणो कयो त रिपोर्ट में तस्वीरूं छो न आहिनि। ॿुधणी 7 अगस्त ताईं मुलतवी। मियां साहब वेझो पिशावर खां ईंदड़ जाफर एक्सप्रेस वॾे हादसे खां बची वई। ॻोठ इब्राहिम जखराणी भरिसां रेलवे पटड़ी ते धमाके बाद जाफर एक्सप्रेस जूं 4 बोगियूं पटड़ी तां लही वयूं। जानी नुक़सान न थियो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह रेलवे ट्रैक ते धमाके जो नोटिस वरितो। ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई जी हिदायत। जाफर एक्सप्रेस सां हादसे बाद रेलवे ट्रैक जी बहालीअ जो कम बि जारी। रेलवे अख़्तियारनि जो चवणु आहे त ट्रैक जी बहालीअ में 5 खां 8 कलाक लॻी सघनि था। राणीपुर जी अदालत अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर ग़ुलाम मुर्तज़ा जतोई खे मोटरसाइकिल ऐं 3000 रुपया फुर करण वारे केस मां बरी करे छॾियो। मुर्तज़ा जतोई ख़िलाफ़ हिंगोर जा थाणे ते फुर जो केस दाख़िल हो। अदालत वकीलनि जा दलील ॿुधण बाद महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए मुर्तज़ा जतोई खे फुर केस मां बरी कयो। रोहड़ी में घर अंदर धाड़े जी वारदात दौरान वापारी बिलावल भट्टी खे घर जी छित तां हेठि उछलाए क़तल करण वारे वाक़े में मुलविस ॾोहारी गिरफ़्तार न थी सघिया। हथियारबंदनि जी गिरफ़्तारीअ लाइ मक़तूल जे वारसनि ऐं इलाइक़े वासियुनि जो धरणो। रोहड़ी जे वापारियुनि पारां शटर बंदि हड़ताल जो ऐलान। पुलिस जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ कमेटी जोड़े छॾी। ॿधचोड़ बि जारी। चक पुलिस पारां रुस्तम भरिसां महर जतोई चित्ताण तां अगवा थी वियल 2 ॼणनि खे बाज़ियाब करण जी दावा। गगू साद खानाणी गैंग ऐं अली मोहम्मद महर गैंग हिक ॿिए जा नौजवान अगवा करे मुखबिन जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल कयूं हुयूं ऐं हिक ॿिए जा नौजवान क़तल करण जी धमकी ॾिनी हुई। इलाइक़े में चोबोल आहिनि त ॿिन्ही नौजवाननि खे राजूनी कोशिशुनि ज़रिए बाज़ियाब करायो वियो। अली मोहम्मद महर कुरूब जो चवणु आहे त पुलिस संदन अगवा थियल नौजवान छॾाए आई, तंहिं करे जतोई नौजवान खे आज़ाद कयो वियो। कानपुर वेझो इंडस हाईवे ते कार खाई में किरी पई। तंगवाणी वासी हिकी कुटुंब जूं 3 औरतूं फोत 2 ज़ख़्मी। हादसो नापरकोट थाणे साम्हूं तेज़ रफ़्तारी सबबि पेश आयो। फोतुनि में माई बसरा, शहज़ादी ऐं जमीला ख़ातून शामिल। मढ़ खानपुर इस्पताल मुंतक़िल। ठट्टे ज़िले में ज़मीनुनि ते थींदड़ वालार बंदि न थी।
घारे भरिसां 16 एकड़ ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ इलाइक़े जे सुॼाण धुरियुनि जो एहतजाज नोटिस वठण जो मुतालबो। इलाइक़े वासियुनि ॿुधायो त घारे भरिसां बासरन क़ौमी शहर ते राति जी ऊंदाहीअ में 16 एकड़ ज़मीन ते भित अॾे हथियार बंद विहारे छॾिया आहिनि। कब्ज़े माफ़िया ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। रावलपिंडी में गैरत जे नाले ते क़त्ल कयल नारी सिदरा मथां शदीद तशद्दुद जो इंकशाफ। ख़बर खुशाए बाद कयल पोस्टमार्टम जी शुरूआती रिपोर्ट में कंध जूं हॾियूं बि टुटल हुअण जी तस्दीक। शुरूआती रिपोर्ट मूजिब सिदरा खे मुबैना तौर गलो दबाए क़त्ल कयो वियो। हतमी रिपोर्ट अचण बाद मौत जा ॿिया कारण बि साम्हूं ईंदा। कुनरी में रोड किनारे वेठल पेनू फ़कीर गूंगी बाड़ी रिक्शा जे टक्कर में फ़ौत। पुलिस मूजिब काज़ी मोड़ वटि तेज़ रफ़्तार रिक्शा जे टक्कर में नींगरी गुॾी धी गुलाम हैदर शेख थॾे ते फ़ौत थी वई। वाक़े बाद रिक्शा ड्राइवर फ़रार थी वियो। नींगरी जो महड़ अस्पताल मुंतक़िल करे वधीक जांच कई पई वञे। सकरण जे वेटनरी यूनिवर्सिटी मसइलनि जो गढ़ बणिजी वई। सहूलतुनि जी अणाट ख़िलाफ़ शागिर्दनि जो धरणो। शागिर्दनि जो चवणु हो त BS जा 7 डिपार्टमेंट रजिस्टर्ड ई नाहिनि। असांजो मुस्तक़बिल ख़तरे में आहे। यूनिवर्सिटी में पीअण जो पाणी बि नथो मिले। फीस वठण बावजूद काज़ी अहमद सिराड़ी ऐं माड़ी जलवाणी पॉइंट बसिस बंदि कयूं वयूं आहिनि। थाईलैंड ऐं कंबोडिया कुझु ॾींहनि जी वेढ़ खां पोइ गैर मशरूत जंगबंदीअ ते इतफ़ाक़ करे वरितो। मलेशिया जी राजधानी कुआलालंपुर में ॻाल्हियुनि दौरान ॿिन्ही मुल्कनि जंगबंदीअ ते इतफ़ाक़ कयो। मलेशियन मीडिया मूजिब ॻाल्हियुनि में थाईलैंड जे वक़्ती वज़ीर आज़म, कंबोडिया जे वज़ीर आज़म ऐं मलेशियन वज़ीर आज़म अनवर इब्राहिम शरीक थिया। अमेरिका ऐं चीन जा सफ़ीर बि ॻाल्हियुनि में मौजूद हुआ। ॿिन्ही मुल्कनि विच में कुझु ॾींहनि खां हलंदड़ चकरनि में 35 माण्हू मारिजी विया ऐं लखें बेघर थिया हुआ।